अस्सलाम वालेकुम। हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते भली कार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त ग्रामर जो सिलसिलो जारी आहे, उन सिलसिले खे क़ाइमु रखण जे लाइ अॼु जेको आहे असीं इस्म जे बारे में पढ़ंदासीं। इस्म हिकु वॾो मौज़ू आहे ऐं उन जा जेके क़िस्म आहिनि उन्हनि खे जेको आहे हिकु वॾो टाइम घुर्बल आहे। सो अॼु जेको आहे पाण सिर्फ़ु हिकिड़े क़िस्म जे बारे में पढ़ंदासीं। इंशाअल्लाह ईंदड़ ॾींहं ते वरी ॿिए क़िस्म ते या जेकॾहिं ॿ क़िस्म कवर थी सघिया त उनखे जेको आहे पाण कवर कंदासीं। सो हलूं था पंहिंजे लेक्चर जे तरफ़। त इस्म जीअं त तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी त कंहिं नाले खे इस्म चइबो आहे, कंहिं बि नाले खे इस्म चइबो आहे। मिसाल तौरु जमील, स्कूल, सोन, चांदी, वफ़ादारी, खीर, इहे सभु छा आहिनि? इस्म आहिनि। ग्रामर में कंहिं बि नाले खे इस्म क़िस्म आहिनि उहे बुनियादी तौरु ॿ अहम क़िस्म आहिनि। हिकिड़ो आहे इस्म ज़ाती, ॿियो आहे इस्म सिफ़ाती। हाणे सिफ़ाती में वरी मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि। इस्म आम, इस्म ख़ासि, इस्म जिन्स, इस्म जमे, इस्म तस्गीर, इस्म मस्तर। हाणे इनखे जेको आहे अॻिते हली पाण गहराई में पढ़ंदासीं जॾहिं इस्म सिफ़ाती ते आयासीं। अॼु जेको पाण कवर कंदासीं जंहिं ते पाण लेक्चर जेको ठाहियो आहे मख़सूस, उहो आहे इस्म ज़ाती। ज़ाती जेको आहे उहो कंहिं कम, कंहिं हालत या कंहिं ख़ासियत जे नालनि खे इस्म ज़ात चइबो आहे या इस्म ज़ाती चइबो आहे। होशियारी, ग़रीबी, चालाकी, इहे सभु इस्म ज़ाती जा जेके आहिनि मिसाल आहिनि। हाणे इस्म ज़ात खे ॿियो ईअं सुञातो वञे थो त जेको नालो हुजे पर उनखे ॾिसी न सघिजे, छुई न सघिजे, सिर्फ़ु महसूसु करे सघिजे, अहिड़नि नालनि खे असीं इस्म ज़ाती चवंदा आहियूं सिंधी ग्रामर में। मूंखे उमेदु आहे त अॼु जो ही हिकिड़ो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो, जंहिंमें असां इस्म ऐं इस्म ज़ात जे बारे में पढ़ियोसीं। इंशाअल्लाह सुभाणे वरी नए वीडियो सां गॾु हाज़िर थींदसि। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।